बेमानी न बा मां हंध खटोलो खण पे वञा न भई मां सुमारे न तोखे मां टुक दी लिए थे न बा मां हिते वेहण न आयो आहियां मां चाची भागन भरी के दाह ॾियण आयो आहियां पुट असां के दाह न दे ते बीठो थई चोरो बीठो थई हाणे जे टंगू बनेस जा बाहां बनेस गाल हाथों जे मथो असां न जाणी हां तू जाणी हो जाने हाणे तू रुगो निकर बाहर छो पापा हिते देस न सटको त असां बि ॾिसूं पंहिंजे अखियुनि सां त कीअं थो सटको ॾे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त अॼु ढोलण खे न आहे छॾणो छा कने निमाणी वारो कर 5 रुपया कट हेले मुआ हेले गाल ॿुध ई के तो मुझे मुड़स सां गड़ी हां भी निमाणी न हथ न देनी थाए मठे बाणे मठे रेली खड़ो ढक 5 रुपया घट कम के पट 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 मोद हां बस ओ पर मुस मारी न मुझे अरे जेल में पहुंचो हथ कढोस ने भागे को ढोलण तू अॼु मुंहिंजी बेइज्जती कया तू ॿाहिरां निकिर त मां तोखे ॾिसां थो हलो हाणे निकुर सिरो बचा मुखे छा कंदे वॾो आयो कर्ज वठणारो थोड़ो मूंसां झगड़ो कंदे न इहो बात बाबे जे मुछुन में विझंदो मां अरे बस पर मुस मारियो को जेल में पऊ हां अरे बर्बादी करे छड़ियो हां कुछ मत घर भी असा जो झड़ो के था ना बी गाल बुध शुक्र तो टोपी काढल अथस न त मुल्क खे ख़बर पइजी वञे हां त घणे नी सो हां भागन भरी तो जा भाग ये आ कहे भी न बुधाए मां तो चवाए सच सच बुधाए तो चाचे गफार जो खून कंहिं कयो आ न त खल लाए छड़ी तो मां बुधाए मुखे सच सच बुधाए शेर खान खुदा जो कसम मूंखे काई ख़बर न गफ़ार खे कंहिं मारियो आहे शेर खान कुछ छॾीस मां बि पंहिंजा हथ ठारियां जबल लाहीस खल हिकड़ीस कुट को ओसी ताईं हथ न कढजाइस जैसी ताईं सच सच न ॿुधाए त चाचे गफार जो खून कंहिं कयो आहे मां तमाम जल्द इन जानू जिन कमदार खे हथ करे तोड़ वठी थो अचां ऐं उन जे हॾनि में एतिरी ताक़त कोन्हे जो असांजी मार बर्दाश्त करे सघे ऐं सच न ॻाल्हाए जानूअ जे अचण खां पोइ ख़बर पवंदी त असल कातिल केरु आहे छो त जबल हितर जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी जिंदगी बहितर आहे इहे 100 किदड़ मिली करे बि खुलियल शींहं जो शिकार करे न सघंदा तूं हिनखे खण रवानो थी त मां वञा जानूअ जे पोयां ख़ुदा पुत्र हे निमक हराम टैक्सी करायो शहर मां पुछो त कंहिंजे चवण ते हा रही मां सच सच ॿुधाए कंहिंजे चवण ते तूं मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो कढण लाइ तैयार थी वए इहो कूड़ आहे साईं बस सफ़ाई में हिकु लफ्ज़ न खामोश
सिर्फ ऐं सिर्फ मूंखे हुनजो नालो घुर्जे, नालो जंहिं तोखे किराए जी गाॾी कराइण लाइ मोकिलियो हो। रैस मूंखे इहा ख़बर न हुई त किराए जी गाॾी। मूंखे नालो घुर्जे, सफ़ाई न। रैस मारिया मुंहिंजी सौट मूंखे चयो। अल्लाह जो कसम साईं, मूंखे का बि ख़बर न आहे दुआ घरां कीअं निकिती, उनखे गाॾी कंहिं कराए ॾिनी, मूंखे का बि ख़बर न आहे। मारिया हाणे हल, जेकॾहिं ॿीहर किराए जी गाॾी रननि जे चवण ते कराया आहे न त सिर धड़का धार हूंदई। हल। राणीअ खे हासिल करण लाइ रुस्तम खे रस्ते तां हटाइणो ई पवंदो। इन कम में जेकर राणीअ मुंहिंजो साथ ॾे हा त आख़िरी कोशिश कयां थो, थी सघे थो राणी मुंहिंजो साथ ॾे, छो त राणी बि रुस्तम खां बेज़ार थी चुकी आहे। कमरे में ॿियो केरु वेठो आहे? रघु वेठो आहे। तूं मूंखे बेवकूफ़ थी बणाई। जेकॾहिं मां चवां हा त अंदरि केर बि न आहे, तॾहिं बि तूं अंदरि ॾिसी आ, छो त तूं हद खां वधीक शकी मिज़ाज थी वियो आहीं। इन ये शक जो बुनियाद बि तो रखियो आहे, मूं न। जेकॾहिं तुंहिंजा पेर सिधा हुजनि हा न। बस बस रुस्तम बस, खुदा के मन मूंखे ये ताना ॾियण छॾे ॾे। मुंहिंजी हिकिड़ी ग़लतीअ खे तूं आख़िर केतिरो दोहराईंदे रहंदे। मां पंहिंजी सफ़ाई ॾींदे ॾींदे मरी वेंदसि न, तॾहिं बि तोखे एतबार कोन ईंदो। हाणे इन शक जी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त तूं या मूंखे तलाक ॾे या पंहिंजे हथनि सां मारे छॾ मूंखे। तूं बाबा जे खून बहा में हिते आई आहीं। नहीं मां तोखे तलाक ॾींदुसि ऐं नहीं वरी तोखे मारींदुसि। जेकॾहिं अञा बि तुंहिंजा पेर सिधा न रहिया न त मां तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बढ़ाए छॾींदुसि। रुस्तम, न तूं मूंखे तो समझी सघी ऐं न ई मां तोखे थी समझी सघां। मूंखे हाणे तुंहिंजो बिलो करणो ई पवंदो। हीअ अज़ाब वारी ज़िंदगी मां वधीक नथी जी सघां, तो मां मूंखे जल्द जान छॾाइणी पवंदी। जेतिरो न निभागन खां डारो कर, उहो ई साॻियो अची मुंह में था पवनि। न मौला दादा न, रोकियो पाण खे। जेका शइ न सां छिजे उन ते काती हलाइण जी ज़रूरत न हूंदी। ही असांखे ईंदे वेंदे ॾिसी छिरकनि में ई मरी वेंदो। खणी जे जान खां नथा मारियूंसि, पर अधमो करे खट भेड़ो त कयूंसि न। अदा
एतिरी हुनखे घर ॾींदासीं न ओतिरी आकड़ कदो जेकॾहिं ॿाहिरि हलंदो रहियो न दा त हीउ असां लाइ खॾो खोटींदो रह मुनासिब वक़्तु ॾिसी लेट विझंदासूं कम अहिड़ो कंदासीं जीअं नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे जहिड़ो कमु गफ़ार सां कयोसीं न हिन सां बि अहिड़ो ई कमु कंदासीं चइबो त दा हाणे सियाणो थी वियो आहे हा मौला दादा जेकॾहिं पोयां सबूत छॾियासीं न त पुलिस हाणे घर में बि वेहण कोन ॾींदी इन करे चवांव थो जेको बि कदम खणो संभाले खणो जेको बि कमु कयो सोचे समझी कयो जेको हुकुम अदा तुंहिंजो मौला थो ॼाणे बाक़ी मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे बाहि वक़्तु अचण ॾे अनवर तुंहिंजे अंदर जी बाहि रब जे रक्त सां विसाईंदासीं रक्त सां अचो बुधार साईं सचल जो को बि ॾस पतो नथो पए जीअं सुबुह 5 ते वियो आहे न मोटियो आहे इहो निभागो छोरो आहे वियो हूंदो किथे न किथे थिका खाइण बुधार साईं जो सचल काॾे बि वञे हा न त मूंखे ज़रूरु ॿुधाए वञे हा मूंखे ख़ौफ़ आहे त पलांद में मारियो न वियो हुजे पलांद कंहिंजे पलांद में कमदार हथ सां गफ़ार खणी खून नाहे कयो पर शेर खान जो शक त असांजे मथां आहे न बा मूंखे नथो लॻे त शेर खान पलांद में सचल खे क़तल कंदो हो जे शेर खान खे पलांद करणो ई हूंदो न त हुनजे पहिरें निशाने ते तूं हूंदे तूं थी सघे थो त सचल खे अगवा कयो जेसि हक़ीक़त ॼाणण जे लाइ कमदार वरी बि सचल जी शाम ताईं पर घुरला ॾिस किथे आहे जेको ॾस पतो न पियो त पोइ टंगायूं था हिन शेर खान खे थाणे ते जी बाबा साईं आऊं हिकु चकर वरी बि जांच कयां थो ठीकु आहे बाबा शाबाश मारिया मां शेर खान सां मिलण थी चाहियां सिर्फ़ हिकिड़ो चकर थी मिलण चाहियां तूं चरी त नाहे थी पहिरीं ग़लती जी एॾी सज़ा मिली आहे तूं ॿीहर ग़लती कंदीअ मारे छॾींदा न त मारे छॾनि बाक़ी क़बर वारी ज़िंदगी मां गुज़ारे नथी सघां पर शेर खान सां मिलण मां कहिड़ो फ़ाइदो उहो ई आहे जेको मूंखे हिन अज़ाब मां कढी शहर पहुचाए सघे थो न दुआ हू तुंहिंजे घरू मसइलनि में कोन ईंदो या मां चरी हुयमि जो कोशिशि कयमि ऐं पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि छा तूं मुई आहे तोखे के कुझु चयो ॿुधाए मूंखे शाबाश अथई दुआ साईं एॾी झुट कई उहा तूं कोन ॾिठी ॿ लफ़्ज़ सिर्फ़ु तोखे बाबा कुझु चया त तूं त उन ॻाल्हि खे कंठ ॾेई वेठी आहीं सहेलियूं त सहेलियुनि जे मथां पंहिंजी जान कुर्बान करे छॾींदियूं आहिनि पर मां तुंहिंजी सहेली न आहियां हिन घर जी नौकरियाणी आहियां नौकराणी तूं बाबा जी आहीं मूंखां पहिरीं तूं हिते हिन घर में कमु कंदी हुई पर मां जॾहिं बि हिते ईंदी आहियां तोखे नौकराणी न पंहिंजी हिकु सहेली सम्झंदी आहियां पोइ मां पंहिंजे वितहार कोशिशि कई अञा मां छा कयां आख़िरी चकर सिर्फ़ु आख़िरी चकर तूं शेर खान खे मुंहिंजापो ॾे त हू मूंसां कीअं बि करे मिली वञे मूंखे इहो ॿुधाए त तूं हुन सां मिलंदीअ तोखे त घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त बि न आहे मूंखे घर खां ॿाहिरि वञण जी इजाज़त न आहे पर हू त मुंहिंजे घर अची सघे थो न छा शेर खान खे हिते घुराईंदीअ पोइ त ॿई मरंदियूंसीं ॿई कंहिंखे बि का ख़बर कोन पवंदी बाबा साईं जीअं उतां कला निकिरी वेंदो पोयां शेर खान हिते अची वेंदो सिर्फ़ु 2 मिंट ई त हुन सां ॻाल्हाइणो आहे चरी आहीं दुआ तूं चरी आहीं पंहिंजो त सिर खणंदीअ पर पाण सां गॾु मुंहिंजे सिर खणण जो बि कसम खयों अथई
राणी मानी में अञा देर आहे छा? तयार आ तयार खयूं थी अचां। त पोइ खणी आ न। देख वर अमाई चाचा काॾे विया आहिनि? बनीअ ते विया आहिनि, अञा न आहिनि मोटिया। त पोइ रबू हिते लामारा ज़रूर ॾिना हूंदा। रबू? छो अॼु नाहे आयो छा? रबू घर नाहे आयो, पर जेकॾहिं मां चवंदसि तॾहिं बि तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न ईंदो। जेकॾहिं न सच ॻाल्हाईंदीअ त एतबार छो न ईंदो? पर रबू हिते लामारा ज़रूर ॾिना हूंदा, तूं कोन ॿुधाईंदीअ? जेकॾहिं एतबार न थई न त घर छो नथो वेही? हा साईं, मां ज़माने जे कमनि कारनि खे मुंहुं ॾियां या घर में हिते वेही तुंहिंजी चौकीदारी ॾियां? कसम सां रुस्तम, जीअं चाची ऐं चाचा बनीअ ते विया आहिनि न त मां सॼे घर जो कमु कयो आहे। कम खां वांदी थी करे मां मानी कई आहे। रबूअ जी मां शिकिल बि न आहे ॾिठी। अञा बि जेकॾहिं मूं ते एतबार न थई न त खणा भले साईंअ जो कसम। बस बस आहे एतबार। राणी खाधे में ज़हर त पेट में वढ पिया पवनि। छा? फट था पवनि?